नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सांगड़ रोड ते भिटाई वेलफेयर एसोसिएशन सांगड़ पारां इंटरनेशनल ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज जे तावन सां 10 ॾींहनि वारे जशन खिपरो शॉपिंग फेस्टिवल पुॼाणी ते पहुतो। इन सिलसिले में पुॼाणी वारी तकरीब मुनक़द कई हुई। पुॼाणी वारी तकरीब खे ख़िताब कंदे तहरीक इंसाफ़ अॻवान मोहम्मद असलम जट चयो त जशन खिपरो शॉपिंग फेस्टिवल तमामु कामयाबी सां पुॼाणी ते पहुतो। हिन प्रोग्राम सां खिपरो जा शहरी तमामु घणा लुत्फ़ अंदाज़ थिया आहिनि, छाकाणि त खिपरो में का बि अहिड़ी तफ़री पार्क न आहे। पीपी अॻवान वकील आमिर सोहेल राजपूत तकरीब के खिताब कंदे चयो त कामयाब फेस्टिवल ते भिटाई वेलफेयर वारनि खे मुबारक जा मुस्तहिक़ आहियां। हिन चयो त खिपरो में तफ़री जाइ न हुजण सबबि अवाम जिस्मानी तौर दिमाग़ी तौर ते ख़ुशि नथी रही सघे। तकरीब खे तहरीक इंसाफ़ सांगड़ जे अॻवान अब्दुल जब्बार जुनेजे पंहिंजे खिताब में चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त खिपरो में को बि तफ़री जॻह न आहे जिते खिपरो जा शहरी कुझु घड़ियूं सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। तकरीब खे DSP खिपरो नज़र अहमद खोसे खिताब कंदे चयो त अहिड़े प्रोग्रामनि सां शहरी इंजॉय करे पाण खे पुरसुकून महसूस कनि था। असांजे नौजवान शहरियुनि खे पुरअमन माहौल मुहैया करे ॾिनो आहे। जॾहिं त प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़ जाम गुलाम कादिर उन्हड़ आयल महिमान जो थोरो मञी चयो आहे त असांजो मक़सदु खिपरो जे अवाम ख़ासि करे औरतुनि ऐं ॿारनि खे तफ़रीह जो मौक़ो फ़राहम करणु हो। अॼु जे हिन तकरीब मां महसूस थियो त कुझु कामयाबी मिली वई आहे। हिन मेले खे कामयाब करण में पुलिस जो वॾो किरदारु आहे, जंहिं सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया, जंहिं करे बिना ख़ौफ़ जे शहरी इंजॉय कयो। पुॼाणी वारी तकरीब में जश्न खिपरो में बहितरीन कमु कंदड़ वर्करनि ऐं पुलिस जे नौजवाननि, जंहिंमें सलीम मोहम्मद मुनीर सियाल, बादल राजड़, अली असगर शाह, मुश्ताक आराई, अला डितो रिंद, नरेश कुमार, नसरुल्ला बोज़दार, मेहराब सालिया, करीम बख्श, शफी पठान, छगन दास रब रखियो ऐं ॿिनि पुलिस जे नौजवान ऐं वर्करनि खे अवार्ड शील्ड ॾिना विया। जॾहिं त गुलाम कादिर जट पारां जाम गुलाम कादिर उन्हड़ खे कामयाब प्रोग्राम करण ते सर्टिफिकेट पिण ॾिनो वियो। सभ खां पहिरीं ॿुधाईंदो जेको जंहिंजो मक़सदु आहे हीउ कराइण जो त घटि में घटि हिते जी जेके औरतूं आहिनि या हिते जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे तफ़रीह जा मौक़ा फ़राहम कया वञनि, जंहिंजे करे इहे सरगर्मियूं लॻायूं वञनि थियूं। पर पंहिंजे ख़ासि करे हीउ जेको इलाइक़ो आहे खिपरो, इहो सभ खां पुठिते पियल इलाइक़ो आहे। हिते अहिड़ियूं जेके तक़रीबन या तफ़रीह मौक़ा थियनि ई कोन था। हिते जा जेसीं ताईं चूंडियल नुमाइंदा पंहिंजी पाण हिमत न कंदा, जीअं तव्हां ॿुधायो त खिपरे में को पार्क बि कोन्हे, खिपरे में को रांदियुनि लाइ को ग्राउंड बि कोन्हे। इन में असां छा सम्झूं त जेको असांजो हिते जो चूंडियल नुमाइंदो आहे या हिते जा जेके अॻवान आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, उहे छो नथा सोचीनि? आख़िर हिते जेको ॿारनि सां वेदन छो आहे? ज़बरदस्त प्रोग्राम आहे असांजी नज़र में त बहितरीनु प्रोग्राम आहे ॿारनि जे लाइ, लेडीज़ जे लाइ, उनखां सवाइ खिपरो जे नौजवाननि लाइ बहितरीनु हिकिड़ो फेस्टिवल आहे। असां हिनखे एप्रिशिएट कयूं था। असांजो तइल्लुक़ु सांगड़ ज़िले सां आहे। सांगड़ ज़िले में बदकिस्मती आहे त सांगड़ मालामाल आहे, हिन में केतिरो तेल निकिरे थो OGDC, लेकिन बदकिस्मती आहे त हर शहर में को अहिड़ी पिकनिक पार्क या अहिड़ी का घुमण जी जॻह कोन्हे जिते आवाम ॿार तफ़रीह करे सघनि, घुमी सघनि। त सांगड़ में जेको आहे सो असां हर साल लॻाईंदा आहियूं। हींअर असां खिपरो जे दोस्तनि जी फरमाइश ते या हिते ॾिठोसीं खोट त हिते बि जेको आहे सो अहिड़ो को इवेंट थियणु खपे। मुंहिंजो जेको आहे हिते पार्क वग़ैरह कोन्हे, ख़वातीन हिकिड़ो सुठो मैसेज, उन जे करे असां जेको आहे सो हीउ खिपरे में प्रोग्राम कयो। इंता पसंदी वधंदी वञे जे लाइ माना तमामु सुठो पैगाम आहे। ऐं खिपरे जी हींअर मिल घणे अरसे खां पोइ त खिपरे जी आवाम ॾिसो अॼु त हज़ारनि जी तादाद में माण्हू आया आहिनि तफ़रीह करे। को बि हिते को पार्क कोन्हे, को बि तफ़रीह लाइ अहिड़ो न आहे। अहिड़ा ई मेला उन्हनि खे माना तफ़रीह ॾियनि था। असां वरी बि चऊं था त हिते जेके चेयरमैन आहिनि जेके उहे हिते पार्कूं ठाराइनि, अहिड़ा की तफ़रीह लाइ बाग मकान ठाराइनि, जंहिंजे करे आवाम जेके हुते तफ़रीह लाइ वञे। इहो महसूसु कयूं था त असांजो पहिरीं इहो ई फ़र्ज़ु आहे त असांजी ड्यूटी पंहिंजो सर अंजाम ॾियूं। ॿियो त असांखे हिन जे तरफ़ां जेको इनाम मिलियो आहे असांखे बहुत ॾाढी ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह जेको न असीं कोशिशि कंदासीं। हींअर बि असां कोशिशि कई आहे इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जी तरफ़ां जेको ताउन सां इहो भिटाई वेलफेयर वारनि जो मेलो हो, इंटरनेशनल वारनि जो ताउन हो ह्यूमन राइट्स वारनि जो न, कोशिशि कई असां हिते जेको सुठे नमूने सां हिकिड़ो जेको माना प्रोग्राम ऐं तफ़रीह प्रोग्राम ॾियण जी कोशिशि कई, जंहिंमें असांजे जेको इलाइक़े जे जेको सहाफ़ी बिरादरी ऐं पुलिस जो तमामु सुठो ताउन रहियो, आवाम जो बि असां तमामु बहितर ताउन रहियो। इंशाअल्लाह असीं कोशिशि कंदासीं मुस्तक़बिल में बि इन खां बहितरीनु जेको आहे न असीं कोशिशि कंदासीं जेके इहे माना तफ़रीह कमु जेके इंशाअल्लाह करण जी ऐं समाजी कमु करण जी इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। माण्हुनि जे हालात जे हिसाब सां पाणी आयो कोन, आबादी थी न, हिन जे हिसाब सां मेले मज़ो न कयो। सही मञारी जो दुकान खणी आया लाड़काणियूं में जेको नसीब दावत मिलियल हिते आया हुआसीं। शुक्र आहे जेको नसीब रोज़ी न मिली है, रोज़ी न मिली है। लाड़काणी खां आया आहियूं ऐं असांजो ज्वैलरी जो शॉप आहे, खिलौने जो शॉप आहे। हर साल ईंदा आहियूं, हर साल जेके बि नुमाइश लॻंदी आहे पिंगरे खिपरे शहर में असां कंदा आहियूं। हर साल खां जीअं हिन साल घटि हो थोरो इंतज़ाम अचण वञण जो, माण्हुनि जी आमद घटी, थोरो माना माहौल जे हिसाब सां माहौल हितां जो थोरो गंदो। महांगाई बि आहे, महांगाई बि डबल आहे।
ॿियो वरी थोरो माहौल बि अहिड़ो वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।